सलाम के करना रही पोस्टमार्टम में तवा आयो अच्छा ने पोस्टमार्टम में पुलिस है जो एसएचओ या मुंशी सूबेदार के रुगी खाली मुंशी हो ऐं बस पाई हुआ खाली अच्छा उन्हें में वाला ऑफिसर हुई कोने अच्छा उनमें डॉक्टरन जी टीम में बैठी घणा डॉक्टर हो डॉक्टर हो ऐं ब उन सां गॾु साइड में गॾु आवा पंहिंजो कंपाउंडर आहे शायद नर्स अच्छा ब उन सां हुया हिकिड़ी नर्स हुई अच्छा उन में उन्हनि जेॾी महिल उन जी पोस्टमार्टम में कई तेॾी महिल उन्हनि ॾिठो असां ॻाल्हि ॿुधी आहे त छोकिरे खे वेहण वारी जॻह ते रतु बि आयो पिए छा इहा ॻाल्हि सच आहे कुड़ी आहे हा या उते असां ॻाल्हि ॿुधी त उते जेॾी महिल डॉक्टर जी टीम ॿे निकिती त छोकिरे सां एतिरो चयूं त हिन सां ज़ुल्म थियल आहे बस एतिरो रुॻी डॉक्टर अजनारो भाउ चए त जाती थियल आहे जाती थियल आहे अच्छा हा ऐं तव्हां त ॿियो केरु केरु गॾु हो हुते पोस्टमार्टम में छोकिरे जो सौटो ॿियो छोकिरे जो चाचो गॾु अच्छा तव्हां हुते हुयो पोस्टमार्टम जेॾी महिल थिए पई डॉक्टर पोइ डॉक्टराणी पोइ हुई अच्छा उन में पंहिंजो डॉक्टर हो अच्छा उन तव्हांखे छा चयो उन्हनि त असां ॻाल्हाई कोन ॻाल्हायो अच्छा रिपोर्ट जे बारे में तव्हां उते ई आयो त पोइ उन खां पोइ तव्हां थाणे ते वियो या न वियो अॼु वियासीं चयूं अञा रिपोर्ट जाम छोरे वई आहे जाम छोरे मां कराची वेंदी पर असल रिपोर्ट त अलाए केॾां वई आहे का ख़बर कान्हे माना असुल जेका हक़ीक़त असांजा ज़ाहिर कान थी आहे भला हिन ॻाल्हि खे जहिड़ा 4-5 ॾींहं जहिड़ा 5 ॾींहं 4 ॾींहं थी विया आहिनि ऐं इन में को तव्हां सां को कंहिं हिते तरह जे माण्हूअ या सियासी समाजी माण्हूअ कंहिं राब्तो कयो आहे या तव्हां ख़ैबर राब्तो कयो आहे ऐं हाजीपुर ऐं ॿियो तव्हांजो नालो सरफराज चेयरमैन खासकेली साहब जी जी हा उन सां किया बाक़ी को बेड़ो कोन न डीएसपी न एसपी न एसएचओ अच्छा को बेड़ो कोन आयो आहे बाक़ी नुमाइंदा आया आहिनि अच्छा मीडिया आई आहे तव्हां वटि आई आहे उहो तव्हांजो टास्क करे को बि सियासी ॿियो कोन ऐं अॼु तव्हां वटि जेको असां ॿुधो आहे साईं मुमताज़ शाह अचे पियो जी जी हा उहो अचे पियो अच्छा जी जी हा उहो चोथों 5 ॾींहं हाणे पियो अचे अच्छा उहो अॼु अचे पियो सही अच्छा इन में एसएचओ तव्हांखे छा चयो त केस दाख़िल जो तव्हां चयसि या तव्हां रिपोर्ट घुरी या केस जे लाइ तव्हां वियो त न केस दाख़िल कयो असांजो त अञा त केस दाख़िल थियो ई कोन्हे अच्छा तव्हां छा था चाहियो त इहो केस दाख़िल थिए या मेडिकल अचे या तव्हां इन ॻाल्हि खे हिते छॾींदो या इन ॻाल्हि खे अञा वधाईंदो छॾींदासीं कोन असीं ॻाल्हि खे वधाईंदासीं असीं रोड रस्ता ब्लॉक कंदासीं जी असांजो कुझु बि न थियो को इंसाफ़ न मिलियो अॻिते इंशाल्लाह अॻिते निकिरंदासीं सही माना तव्हां छा था सम्झो त हीउ क़तल थियल आहे जी जी हा क़तल कया जाती करे क़तल करे वण में टंगियो वियो आहे अच्छा ऐं तव्हांजी का किसा का ज़ाती दुश्मनी या का अणवणंदड़ कंहिंसां दुश्मनी कोन्हे न छोकिरे जी न छोकिरे पीउ जी न कंहिंजी असांखे मज़दूरी करे मज़दूरी खाऊं था अच्छा असांखे तूं सुञाणी भला नंढड़े जी जेका उमिरि केतिरी हुई उमिरि हुई 11.5 साल 12 साल उमिरि 11.5 साल 12 साल हुन जी उमिरि हुई ऐं तव्हांजी दुश्मनी बि किसा कान्हे हाणे तव्हां छा था चओ त तव्हांजो केस दाख़िल थिए ऐं बाला ऑफिसर जांच कनि इंक्वायरी थिए हा जांच थिए इंक्वायरी थिए ऐं न को बाग सील कया वियो न को पाशाइरी का पेर खया विया डीएसपी आयो उन इहो करार ॾेई छॾियो त बाबा ही ख़ुदकुशी आहे सही ख़ुदकुशी कोन्हे छोकिरे खे ज्यादती करे क़तल करे छोकिरे अंब जे वण में टंगियो वियो आहे सही इहो कीअं थो डीएसपी असांजो मुंहुं पटे विया हमरा बि असांजो मुंहुं बि असांजो पटियो आहे सही इहो त ग़लति आहे सही असांजा ज़ुल्म आहे असांजा इंसाफ़ ॾियो वञे सही ठीकु साईं वॾी महिरबानी वो बत्ती यार बंद कर इन्हें बत होने के बंद हाँ सही है अच्छा यार सही ही जो को दुखन जो वाक्य अन वाक्य की दुआ गुरे दादा साईं जमी जमाए मत का साईं मुझे पारा दुआ उन्या पो छा मसलो आया जेका बत्ती कदा इन मूंखे आगाही ॾियो त मिलियो आनंद सां आनंद छो जो कल्ह टियों ॾींहुं काठियूं करण लाइ 4 कलाक गुज़री विया उन पोइ असां वियासीं त अंब जे वण में जेको आहे टंगियो पियो ऐं सफ़ा साई बंदोबस्तु हीअ था चऊं असां नाजाइज़ थिया जिन पुलिस असांजो को तदारक कान थी करे ऐं अञा ताईं एफआईआर दाख़िल कान थी आहे
उन लाइ मूं हुनखे ॿुधाए थो साईं जमीन नवाब सॼी ॻाल्हि खां आगाह कयां थो ऐं SP ऐं DIG सां बि ॻाल्हायूं था ऐं इनशाला सुभाणे FIR दाख़िल कराए थो ऐं इंक्वायरी बि इनशाला करायूं था बाक़ाइदे हुनखे ॿुधायो ऐं बाक़ी हिन सां बेवाजिबी थी आहे ईअं थियो आहे नंढो ॿारु आहे 10-12 सालनि जो आहे हुन सां बि हेतिरो कमु करणु ऐं हिन वीचारनि ग़रीबनि कंहिंसां न शुमियल थी पर हींअर अलाए सम्झ में ॻाल्हि कान थी अचे क़यामत आहे छा जो अहिड़ा माण्हू उहो त इंसानी को मुसलमानी कोन्हे जेको इहो कमु कंदो हूंदो त अलाह साईं ख़ैरु कंदो इनशाला हिन सां इंसाफ़ हुनखे ॾियारींदासीं साईं जीअं त धणी जो मौक़ुफ़ आहे त पुलिस रिपोर्ट बिना ऐं जेको जो ख़ुदकशी करार ॾेई छॾे ख़ुदकशी आहे इन अमल खे ताईं पुलिस जे अमल खे कीअं था ॾिसो इहो आउं ॻाल्हायां थो DSP सां SHO सां ख़ुदकशी 12 सालनि जो ॿारु किथां कंदो 12 सालनि जो ॿारु ख़ुदकशी वञी त झंग में कंदो हीअ त अचूं सफ़ा पेर मिलाए पिया ज़मीन सां भली हिकिड़ो नाले मातर ने बहानो करे खणी विया उते को गुटा वुटा ॾेई मारियो अथनि ईअं कोन्हे को या पुलिस जी ॻाल्हि ग़लति आहे ऐं इनशाला जेतिरो बि हूंदो हिन सां इंसाफ़ थींदो ऐं का बि हिन सां बेवाजिबी कान थींदी ऐं हिन सां अॼु मूं वाइदो कयो आहे त साईं खे ॿुधायां थो ऐं इनशाला सुभाणे FIR दाख़िल करे साफ़ सुथरी जांच करायूं था महिरबानी ठीकु आहे